अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो शबाना हम्ज़ा आहे। अॼु आउं तव्हांखे क्लाउड कंप्यूटिंग जे हवाले सां ॿुधाईंदसि त क्लाउड कंप्यूटिंग छा आहे ऐं अॼुकल्ह जे दौर में छो ज़रूरी आहे सिखणु, हुन जूं कहिड़ियूं की पॉइंट्स आहिनि। हाणे ॻाल्हि ईअं त हिन जो जेको नालो आहे क्लाउड कंप्यूटिंग, इन में काफ़ी सारा माण्हू कंफ्यूज़ थींदा आहिनि त इहो क्लाउड छा आहे। क्लाउड त आमतौर ते असां जोड़ खे चवंदा आहियूं, क्लाउड कंप्यूटिंग छा आहे। त उन जो रिस्पॉन्स जेको आहे उहा इहे तस्वीर ॾिए थी। तव्हां हिन में ॾिसो काफ़ी सारियूं शयूं आहिनि जेके असांखे नज़र अचनि थियूं, जेके क्लाउड सां कनेक्टेड आहिनि। हाणे ईअं त काफ़ी सारनि स्टूडेंट या जेके मूंखे ॿुधी रहिया आहिनि उन्हनि माण्हुनि साउंड क्लाउड ज़रूरु यूज़ कयो हूंदो। साउंड क्लाउड हिकिड़ी ऑनलाइन सर्विस आहे जंहिंजे थ्रू असां कंहिं क़िस्म जो सॉन्ग वग़ैरह डाउनलोड कंदा आहियूं ऐं ॿुधंदा आहियूं या ऑनलाइन बि ॿुधी सघूं था। बेसिकली उहो असां वटि डाउनलोडिड न आहे हूंदो या असांजे कंप्यूटर में या असांजे डिवाइस में अवेलेबल न आहे हूंदो। असां ऑनलाइन एक्सेस कंदा आहियूं ऐं उनखे ॿुधंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां क्लाउड कंप्यूटिंग में कुझु सर्विसिस आहिनि जेके असां ऑनलाइन एक्सेस कयूं था ऐं उन्हनि खे यूज़ कयूं था। कुझु सर्विसिस असांखे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहिनि, कुझु असां वटि पेड आहिनि। सर्विसिस में काफ़ी सारियूं शयूं आहिनि, जीअं हिकिड़ी शइ आहे ईमेल, ऐं काफ़ी सारा माण्हू क्लाउड जूं ईमेल्स यूज़ कनि था। जीमेल यूज़ कनि था, आउटलुक ईमेल यूज़ कनि था, ॿियूं बि ईमेल सर्विसिस यूज़ कनि था। त ईमेल सर्विस स्टोर असां वटि कंप्यूटर में न आहे थींदी। उहा अगरि असां गूगल क्लाउड ते यूज़ कंदा आहियूं त उहो क्लाउड गूगल जीमेल वारनि जो पंहिंजो हिकिड़ो क्लाउड आहे, पंहिंजा सर्वर्स आहिनि जेके असांजूं ईमेल्स आहिनि उते स्टोर थींदियूं आहिनि। ऐं जॾहिं बि असां जीमेल ऑन कंदा आहियूं त उहा असां वटि वापसि रिट्रीव बि थींदी आहे। हिकिड़ो लोगो हिते डेटाबेस जो आहे, हिकु डिफरेंट असांखे आइकन्स शो कनि था। मोबाइल फ़ोन डेटा, जेका मोबाइल ते असां काफ़ी सारियूं अहिड़ियूं सर्विसिस यूज़ कयूं था जेके ऑनलाइन स्टोर थियनि थियूं, असां वटि नथियूं थियनि। फेसबुक आहे, फेसबुक सभु यूज़र फेसबुक जा आहिनि। ऐं सोशल मीडिया ॿिया बि एप्लीकेशन्स आहिनि जेके असां ऑनलाइन यूज़ कंदा आहियूं ऐं उन जी डेटा असांजी फ़ोन में या सिस्टम में स्टोर न आहे थींदी, उहा ऑनलाइन स्टोर थींदी आहे। जिथे उहा स्टोर थिए थी उहे क्लाउड सर्विस प्रोवाइडर्स आहिनि। माइक्रोसॉफ्ट वारा बि असांखे क्लाउड सर्विस प्रोवाइड कनि था ऐं हिन जो शेप बि क्लाउड लाइक स्ट्रक्चर आहे। दैट्स वाई इन्हनि सर्विसिस खे असां क्लाउड सर्विसिस चवंदा आहियूं ऐं इहा वजह आहे जो हिन सब्जेक्ट जो नालो क्लाउड कंप्यूटिंग आहे। ही हिन जी डेफिनेशन आहे त क्लाउड कंप्यूटिंग इज़ द ऑन डिमांड अवेलेबिलिटी ऑफ कंप्यूटर सिस्टम रिसोर्सिस स्पेशली डेटा स्टोरेज एंड कंप्यूटिंग पावर विदाउट डायरेक्ट एक्टिव मैनेजमेंट बाय द यूज़र्स। काफ़ी सारियूं शयूं आहिनि क्लाउड में जेके यूज़र खे कॉन्फ़िगर न आहिनि करणियूं पवंदियूं या यूज़र खे सिखणियूं न आहिनि पवंदियूं। उहे अवेलेबल हूंदियूं आहिनि ऐं असां जस्ट उनखे नेक्स्ट करे एक्सेस कंदा आहियूं। हीअं फेसबुक ते असां लॉगिन आई डी ऐं पासवर्ड यूज़ करे ऐं फेसबुक ओपन करे छॾींदा आहियूं। उन में असां जेका पिक्चर अपलोड कयूं था, जेको पोस्ट अपलोड कयूं था, असांखे न आहे ख़बर त उहा किथे स्टोर थींदी आहे, कीअं रिट्रीव थींदी आहे, छा बैकएंड ते उन जो मैकेनिज़म आहे, वी डोंट नो, बट असां यूज़र्स आहियूं। इन सिंपल वर्ड्स ही कुझु मुंहिंजी तरफ़ां डिफाइन थियल डेफिनेशन आहे हिन कोर्स जे हवाले सां। त असां वटि कुझु सर्विसिस अवेलेबल आहिनि ऑनलाइन जेके असां ब्राउज़र जे थ्रू एक्सेस कयूं था, जेके डिफरेंट कंपनीज़ असांखे प्रोवाइड कनि थियूं ऐं हिन खे असां रिमोटली एक्सेस कयूं था ऐं पंहिंजी नीड ऐं रिक्वायरमेंट जे हिसाब सां। ऐं ही मेजर पॉपुलर सर्विसिस आहिनि जेके मां हिते लिखियूं। हाणे ही मैकेनिज़म ॿुधाए पियो हीअ पिक्चर त कीअं असां क्लाउड जूं सर्विसिस यूज़ कयूं था, कहिड़ियूं कहिड़ियूं सर्विसिस यूज़ कयूं था ऐं हिन में डिफरेंस छा आहे कॉमन कंप्यूटर में ऐं हिन कंप्यूटर में जेको असां ऑनलाइन एक्सेस कयूं। हिकिड़ो त ही ऑन डिमांड आहे, मतिलबु जेॾी महिल असांखे ज़रूरत हुजे उन टाइम ते असां उनखे एक्सेस करे सघूं था। ब्रॉड नेटवर्क आहे, मतिलबु अवेलेबल एट एनी टाइम। अगरि राति जो 1, 2, 3 बजे बि तव्हांखे कंहिं हेवी मशीनरी जी ज़रूरत आहे त तव्हां जस्ट ब्राउज़र में वञो, सर्च कयो ऐं तव्हांखे उहा सर्विस मिलंदी।
ID पासवर्ड और नेक्स्ट करे उहा सर्विस अवेलेबल कयो ऐं पंहिंजो कमु कयो। रिसोर्स पूलिंग ठीकु आहे, शेयर्ड आहे, मतिलबु एट द साइमल्टेनियसली मां बि उहा सर्विस यूज़ करे सघां थी, तव्हां मां कोई यूज़र बि उहा सेम सर्विस यूज़ करे सघे थो। रैपिड इलास्टिसिटी, फॉर सपोज़ तव्हां 10 GB जी हिकिड़ी शइ यूज़ कयो था, तव्हां हुनखे यूज़ करण जे टाइम खां पोइ तव्हां सम्झो था त हाणे मूंखे ड्राइव जो स्पेस वधाइणो आहे, त उन तव्हां वधाए बि सघो था। मेजर्ड आहे, मतिलबु तव्हां अगरि 2 कलाक हिकिड़ी सर्विस यूज़ कयो था त पे बि सिर्फ़ु 2 ई कलाक कंदव, ठीकु आहे। ही गूगल क्लाउड जो कुझु मेजर सर्विसिस आहिनि ऐं ही उहे सर्विसिस आहिनि जेके सेम ॿिया क्लाउड्स बि प्रोवाइड कंदा आहिनि। कंप्यूटर इंजन जंहिंमें वर्चुअल मशीन्स थींदियूं आहिनि, क्यूबरनेट इंजन्स जंहिंमें कंटेनर्स हूंदा आहिनि, एप इंजन्स जंहिंमें असां एप्लीकेशन डेवलप कंदा आहियूं, क्लाउड फंक्शन्स, सर्वरलेस लॉजिक्स प्रोवाइड कंदा आहियूं, मैनेज सर्विस, ठीकु आहे। ही रोड मैप आहे क्लाउड सर्विस जो, त बेसिक नॉलेज हुजे कहिड़ी कहिड़ी शइ जी, या कहिड़ा कहिड़ा प्लेटफॉर्म आहिनि जेके असांखे क्लाउड सर्विसिस ॾियनि था, ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं कोर सर्विसिस आहिनि ऐं केरु ही करे सघे थो, ऐं हिन खे सिखण खां पोइ असां छा था करे सघूं, असां हिकु सुठा फ्रीलांसर थी सघूं था विदाउट डूइंग एनीथिंग एल्स। तव्हांखे फ्रीलांसिंग सर्विस में फ्रीलांसिंग में हीअ शइ छो ज़रूरी आहे, उनजो रीज़न मां तव्हांखे ॿुधायां थी। त हीअ ॾिसो, असां वटि हिकु स्टूडेंट आहे जेको ऑटोमेट करे थो शयुनि खे, ड्रॉप शिपिंग बिज़नेस एमेज़ॉन ते, ठीकु आहे। ऐं हिन जी जेका फर्स्ट प्राइज़ आहे, प्राइज़ जे ॾिसो $2500 आहे। अगरि हिकिड़ी सर्विस ते ही कमु कंदो हिकिड़े क्लाइंट जे लाइ, त उहो $2500 आराम सां कमाए सघे थो। ही वेब डेवलपर आहे जेको काफ़ी सारियूं वेबसाइट्स जो कमु कंदो हूंदो, उन जी बि फ्रीलांसिंग में असां वटि सुठी डिमांड आहे, ठीकु आहे। ही टॉप रेटेड फ्रीलांसर्स आहिनि फ्रॉम पाकिस्तान जेके अपवर्क ते कमु कनि था, ऐं हिननि जी $10, $17, $30, $42 पर और इनकम आहे, ठीकु आहे। ही सक्सेस स्टोरीज़ आहिनि हिननि जूं। अच्छा, क्लाउड बेस्ड सॉल्यूशन जो जेको वॾो फ़ाइदो इहो आहे त हींअर असां वटि क्लाउड बेस्ड इंजीनियर घटि आहिनि या क्लाउड बेस्ड सर्विस प्रोवाइडर घटि आहिनि ऑनलाइन ओवर अ फ्रीलांसिंग फील्ड। सिर्फ़ु 28 सर्विसिस अवेलेबल आहिनि। जेकॾहिं तव्हां सिखो था ऐं तव्हां हिन फील्ड में अचो था त ही 28 इंशाल्लाह इम्प्रूव थींदी, ऐं असांजे पाकिस्तान मां काफ़ी सारा फ्रीलांसर्स घर वेठे पंहिंजी अर्निंग करे सघंदा, ऐं जेका प्रॉब्लम आहे असां वटि अनएम्प्लॉयमेंट जी, उहा सॉल्व थींदी। हाणे जेके यूज़र्स आहिनि क्लाउड एक्सेस करणु चाहिनि था फ्री ऑफ कॉस्ट, उन्हनि वटि अहिड़े तरीक़े जी ईमेल हुजणु ज़रूरी आहे, या त हू कंहिं यूनिवर्सिटी या इदारे जा फैकल्टी मेंबर हुजनि या त स्टूडेंट हुजनि। इहो ज़रूरी न आहे त सिर्फ़ु इहे एक्सेस करे सघनि था, कॉमन पर्सन बि एक्सेस करे सघे थो, उनजो तरीक़ेकार थोरो डिफरेंट हूंदो, पर हिननि जे लाइ फ्रूटफुल इन करे आहे जो उन्हनि खे फ्री ऑफ कॉस्ट सर्विसिस मिलंदी। हाणे मां थोरो तव्हांखे इंटरफेस ॾेखारियां त क्लाउड सिखणु छो ज़रूरी आहे। हीअ ॾिसो, हीअ गूगल क्लाउड जो इंटरफेस आहे, हिननि लिखियो आहे गूगल क्लाउड प्लेटफॉर्म। हिन जा डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि, डिफरेंट प्रोडक्ट्स में जीअं ड्राइव आहे, उनजो कुझु सर्विसिस असांखे सम टाइम फ्री हूंदियूं आहिनि, कुझु 15 GB फ्री ॾिए थो, उन खां पोइ वरी अगरि असां गूगल ड्राइव यूज़ कंदासीं त उहा पेड थी वेंदी। ही मेजर सर्विसिस जेके मां तव्हांखे पहिरीं ॿुधायूं, कंप्यूट इंजन, क्लाउड स्टोरेज, SDK में असां फंक्शनलिटी प्रोग्रामिंग कंदा आहियूं, क्लाउड SQL, डेटा फ्लो, CDN वग़ैरह, ही हिन जूं कोर सर्विसिस आहिनि जेको गूगल क्लाउड प्रोवाइड करे थो। इहे सेम सर्विसिस असां एज़ अ फ्रीलांसर शो करे सघूं था, ठीकु आहे। अहिड़ा सेम प्रोडक्ट्स आहिनि हिन जा, ही ॾिसो EC2 इंस्टेंस, अमेज़ॉन सिंपल स्टोरेज S3, अमेज़ॉन अरोड़ा, इट्स अ डेटाबेस टाइप, Amazon DynamoDB, RDS, Lambda, it's a type of storage, Amazon VPS वग़ैरह। ऐं उन खां अलावा ही सर्विसिस आहिनि असां वटि माइक्रोसॉफ्ट एजोर जूं,
वही कंप्यूट, नेटवर्किंग, स्टोरेज, वेब, मोबाइल। अच्छा, हिन में वेब मोबाइल जो इहो आहे त तव्हां वेबसाइट ऐं मोबाइल एप्लीकेशन ऑनलाइन विद द हेल्प ऑफ माइक्रोसॉफ्ट एज़्योर ठाहे सघो था। ऐं कंप्यूटर इटसेल्फ पाण ॾाढो ईज़ी आहे सिखणु, एॾो को हार्ड एंड फास्ट रूल कोन्हे। तव्हां जंहिं बि सर्विस ते क्लिक कंदा, ठीकु आहे, उन खां पोइ असां वटि पॉपअप विंडो अचे थी। हिन में ॾिसो त हीअ असांखे ॿुधाए थो फ्री ट्रेनिंग फॉर माइक्रोसॉफ्ट। असां ईज़ीली सिखी सघूं था त हीअ कीअं क्रिएट कबी आहे, छो असां सिखूं, या हिन जा कहिड़ा कहिड़ा डॉक्यूमेंटेशन। हिन में डॉक्यूमेंटेशन जंहिं ते क्लिक कंदासीं त हीअ नेक्स्ट हीअं खुली ईंदो। हीअ इंट्रोडक्शन आहे कंप्लीट। हिन जूं ॿ 2-3 मिंट जूं वीडियोज़ आहिनि। हे असांखे कंप्लीटली ॿुधाए थो त असां कीअं क्रिएट कयूं, हाउ टू क्रिएट, बैकअप कीअं करे सघूं था, क्रिएट करण खां पोइ उनखे एक्सीड कीअं कयूं, या उनखे अगरि 10 GB आहे त उनखे इंक्रीज़ कीअं कयूं, डिक्रीज़ कीअं कयूं, सभु शइ हिन में क्लियरली डिफाइन आहे। ही डेटाबेस जूं कुझु सर्विसिस आहिनि जीअं कॉस्मोस DB, SQL, MySQL वग़ैरह। सभु सर्विसिस हिते असां वटि अवेलेबल आहिनि ऐं असां का बि सर्विस हिन मां बि ईज़ीली सिखी सघूं था। वही सेम प्रोसेस, ओवरव्यू और गेट स्टार्टेड, डॉक्यूमेंटेशन। असां जस्ट हुनखे क्लिक कंदासीं त हिन जे बारे में असां वटि सभु इंफॉर्मेशन अची वेंदी। बाक़ी रही ॻाल्हि हिन सां रिलेटेड सिंटेक्स, क्यूरी वग़ैरह वग़ैरह, त उहा शइ बि हिते असांखे मिलंदी आहे। हाउ टू कनेक्ट, कहिड़े कहिड़ा प्रोसीजर्स आहिनि हिन जा, कीअं असां करे सघूं था, सभु शइ स्पेसिफिकेशन आहे। हीअ ॾिसो, हीअ पूरी जो पूरो डेटाबेस ठाहिण जो असांखे क्यूरी लिखियलु मिले थी। जस्ट कॉपी इट एंड पेस्ट ओवर दिस कमांड लाइन। हिते जीअं असां पेस्ट कंदासीं, इंटर कंदासीं, त इहा सर्विस असां क्रिएट करे सघूं था ऐं इहो ईज़ी आहे। ठीकु आहे, इहा शइ सभिनी गूगल क्लाउड में बि आहे असां वटि। गूगल क्लाउड में बि असां हर शइ खे सिखी सघूं था। जंहिं शइ जे हवाले सां क्लिक कंदासीं त उहो असांखे इंफॉर्मेशन ॾींदो। अदरवाइज़ हिते डॉक्स जो ऑप्शन आहे। ॾिसो, हीअ सॼी इंफॉर्मेशन आहे, पर इहो आहे थोरो पढ़णो पवंदो। हीअ आहिनि फ्रीलांसिंग सर्विसिस। मुंहिंजी प्रोफाइल आहे जंहिंमें मां ॿुधायो आहे त मां ही सर्विसिस तव्हांखे ॾेई सघां थी। क्लाउड सपोर्ट टास्क, विल क्रिएट डेटाबेस यूजिंग GCP, AWS, SQL, MySQL, etc. I will deploy Amazon Web Services, WordPress services. These are the cloud services. अच्छा, टॉप लिस्टेड क्लाउड बेस्ड सॉल्यूशन ऐं टॉप लिस्टेड में ओनली देयर इज़ ओनली 28 सर्विसिस अवेलेबल। 28 सर्विसिस में हिते मुंहिंजो नालो बि आहे। त इंशाल्लाह जेके स्टूडेंट ॾिसी ॿुधी रहिया आहिनि उहे बि अची सघनि था, पर उन जे लाइ तव्हां थोरो इंट्रस्ट पैदा कयो ऐं सिखो। हाणे क्वेश्चन अराइज़ थो थिए त गूगल सिखे केरु सिखी सघे थो, या क्लाउड सर्विसिस केरु सिखी सघे थो। एनीवन हू हैव इंट्रस्ट उहो आराम सां सिखी सघे थो। जंहिंखे बि दिलचस्पी आहे त हू पंहिंजी जॉब अर्न करण जे लाइ सिखे, या मार्केट खे हिट करण लाइ सिखे, या टेक्नोलॉजी में कुझु करण जे लाइ सिखे। जंहिंजो बि इंट्रस्ट हूंदो उहो वॾे आराम सां सिखी सघे थो। जस्ट थोरो हुनखे टाइम ॾियणो पवंदो। 6 खां 8 कलाक तव्हां पर्सनली ॾियो ऐं उनखां अलावा असां तव्हांखे गाइडलाइन ॾींदासीं। तव्हां इहा शइ एज़ सून एज़ पॉसिबल सिखी बि सघो था। हिकिड़ी सर्विस सिखो, हुनजी अहिड़े तरीक़े जी गिग ठाहियो ऐं उनखे ऑनलाइन प्रोवाइड करे छॾियो। अगरि तव्हांखे ड्यूरिंग स्टडी हिन जा टास्क मिलनि था, प्रोजेक्ट्स मिलनि था, इट इज़ फ्रूटफुल फॉर यू। असां बि हेल्प कंदासीं। असां चाहियूं था त सभिनी स्टूडेंट्स खे जॉब्स हुजनि, पंहिंजूं ऑनलाइन हुजनि। बी योर ऑन बॉस। मां छो फ्रीलांसर आहियां, हिन करे जो मां चाहियां थी त मां पंहिंजी बॉस पाण हुजां, मुंहिंजो केरु ऑनर न हुजे। सो जेकॾहिं तव्हां बि मुंहिंजी अहिड़ी सोच रखो था, तो काइंडली आई इनवाइटेड यू come towards us with the help of ODAR platform and with the help of Sir Nayab. We will give you a best opportunities to learn. Thank you.